अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर 21 सेप्टेम्बर। सो अॼु जो ब्लॉग हितां शुरू कयां थी। कल्ह जेको मां संडे बाज़ार वई हुअमि त ही 2 पीसिस मां तव्हां सां शेयर कोन कया हुआ, मूंखे ज़हन में न रहिया छो त अलॻि शॉपर में कंहिं ॿिए हंधि पिया हुआ। त ही 2 नेट जा पीसिस वरिता आहिनि, हिकिड़े ते एम्ब्रॉयड्री आहे, हिकिड़ो जेको आहे प्लेन नेट आहे। बसि इन्हनि मां जेको ठाहींदमि यकीनन उहो तव्हां सां गॾु मां शेयर ज़रूरु कंदमि ऐं इन्हनि खे ॾिसी मूंखे आइडिया आयो त मूंखे इन्हनि मां छा करिणो आहे। ॿियो मां तव्हांखे हिन जी सूरत हाल ॾेखारियां। ॾिसो हिन जा पन केतिरा फ्रेश आहिनि। इन जो मतिलबु आहे हिननि जूं पाड़ूं लॻी वियूं आहिनि। मुंहिंजो मनी प्लांट बि बीठो आहे त यानी हिननि जूं रूट्स, ही कुंड वारो ॾिसो त हिन जूं रूट्स जेके आहिनि उहे ॼमी वियूं आहिनि, लॻी वियूं आहिनि। सो बाक़ी हिन में मूंखे थोरो डाउट आहे। ॾिसजे छत ते ही जेको स्पाइडर प्लांट आहे, हीअ त हुयो ई वॾो पलियो पलायो। सो हीअ मुंहिंजो नंढिड़ो फेरी गार्डन, इहा ग्रीनरी हिन में लॻी वई आहे। ऐं अॼु जेको आहे माशाल्लाह पाणी बि ॾाढे ज़ोर शोर सां पियो अचे, आवाज़ तव्हांखे ॿुधण में ईंदो। ऐं उनखां अलावा कल्ह शाम ॾाढे थक जे करे मां पाणी न ॾिनो प्लांट्स खे, त अॼु मां हिननि खे पाणी ॾिनो आहे। 11 थिया आहिनि हिन महिल ऐं असांजी कम वारी माई सफ़ाई करे हली वई आहे। ऐं जॾहिं मां पाणी ॾींदी आहियां त पोइ सिर्फ़ु पाणी कोन ॾींदी आहियां, पोइ कचिरो बि कढंदी आहियां ऐं हिननि मां जेके बेकार पन नज़र ईंदा आहिनि उहा गॾु गॾु मां सफ़ाई बि कंदी आहियां। हाणे हूअ त सफ़ाई करे हली वई, बाक़ी सफ़ाई हाणे हितां जी कंदमि मां। ॿी ॻाल्हि इहा त अॼु सिराण वई आहे स्कूल। अॼु सिर्फ़ु मीटिंग आहे स्कूल में, स्कूल प्रॉपरली अञा खुलियो नाहे। सो मां आहियां घर में ऑल अलोन, अकेली आहियां। ऐं उनखां सवाइ जेको आहे जेतिरी देरि माई वेठी हुई कमु पई करे त मूं उनजे आस पास पई फिरां। हूअं न त सुराण घर में हूंदी आहे त मां अंदरि कमरे में ई हूंदी आहियां, लेटी पई हूंदी आहियां, वीडियोज़ जी एडिटिंग वग़ैरह जेको बि शेयरिंग कंदी रहंदी आहियां या पंहिंजे कमरे में कमु कंदी आहियां। त अॼु जेको घरु अकेलो त सॼे घर में हेठि मथे मां घुमां पई। सो जॾहिं मां हिन माईअ जे आस पास हूंदी आहियां, यकीन कयो एॾी एक्टिव थी वेंदी आहे ऐं हीअ पूरो जो पूरो पंहिंजो एफर्ट हणंदी आहे कम ते। सो ॾाढे डिटेल में कमु कंदी आहे। जॾहिं मां हिन सिर ते सवार हूंदी, अच्छा मां चवंदी बि कुझु न आहियां, बसि जिते जिते हीअ कमु कंदी आहे उते उते वञी मां बि कमु कंदी आहियां। के कबट जा खाना खोटींदमि, शयूं सही कंदमि, चादरूं ठीकु कंदमि, जेको जिते हूंदो आहे उन हिसाब सां। सो इहो थियो। ऐं हाणे हिन महिल त मां ॿाहिरि बीठी आहियां, हलूं था अंदरि, ॾिसूं था हाणे मूंखे छा करिणो आहे अॻियां। हीअ मूं तव्हांखे ॾेखारियो हो नयूं जेके प्यालियूं वरितियूं, उन्हनि मां इहा पैकिंग निकिती हुई त मूं त कुझु सामान कढी रखियो ऐं चाहियां थी त इन पैकिंग मां कुझु ठाहियां, त उहो बि वीडियो मां ठाहियां थी, तव्हां सां शेयर कंदमि थोरी देरि में। ऐं अॼु जेको आहे ख़बर न आहे सुराण केॾी महिल ईंदी, ॾिठो वेंदो, पोइ उन हिसाब सां मां वरी अञा प्लैन कंदसि। हाणे हीअ ॾिसो, हीअ हिकिड़ो ख़ूबसूरत ऑर्गेनाइज़र तयारु थी वियो उन पैकिंग मां, जेका प्यालियुनि जी पैकिंग हुई। ऐं मूं वटि त सुई धागा ई घणा हूंदा आहिनि, इन करे मूं उहे रखी ॾेखारिया आहिनि त हिन में पंहिंजी सहूलियत सां ज्वैलरी रखी सघिजे थी, हिन में जेको स्टेशनरी रखी सघिजे थी, जंहिं वटि जेका शइ हुजे उन हिसाब सां हिन खे सेट करे सघिजे थो। सो ऐं उनखां पोइ सोचां थी अञा हिकिड़ी ॿी वीडियो ठाहे छॾियां। हीअ आहे मूं वटि हिकिड़ो आइसक्रीम जो कंटेनर, इलाही पुराणो आहे पर एतिरो मज़बूत आहे जो मां चाहियां थी हिन मां हिकिड़ो प्लांटर ठाहियां। ठीकु आहे। सो हालांकि कुंडियूं ॿाहिरां वठी थी अचां, पोइ बि मुंहिंजी दिलि अहिड़ी शयूं ॾिसी चाहींदी आहे त हिननि मां कुझु न कुझु ठही वञे। सो उहो ठाहिण जी कोशिशि कयां थी, त तयारु थियण खां पोइ उहो कीअं थींदो उहो तव्हां सां शेयर कंदमि ऐं हिन जी वीडियो बि जेका आहे मां उहा अलॻि सां तव्हां सां शेयर कंदमि। सो हीअ मुंहिंजो ॾिठो तव्हां शुरू में त हिन जी शिकिल कहिड़ी हुई ऐं हीअ हिन जो बहितरीनु हिकिड़ो जेका शइ उहा ठही वई आहे। ऐं जॾहिं बि का क्राफ्ट जी वीडियो ठाहिजे न, हीअ हालति हूंदी आहे, हर शइ हीअं हिते फैलियल पई आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिनखे समेटण में बि वरी टाइम थो लॻे। सो हीअ मुंहिंजो बहितरीनु हिकिड़ो प्रोजेक्ट आहे, मूंखे हिन जी अलॻि सां मां तव्हां सां वीडियो शेयर कयां थी। सो केॾो ख़ूबसूरत थो लॻे, तव्हां ॿुधाइजो मूंखे त हीअ जेको आहे तव्हांखे कीअं लॻो। मंझंदि जी मानी में पचायां थी भिंडियूं ऐं मानी। सुराण कल्ह भिंडियूं कटे छॾियूं ऐं थांव जेके आहिनि कुझु अंदरि कया आहिनि, कुझु अञा आला हुया त हिते रखिया आहिनि, टॉल मां हिननि जो सुकणो विझी छॾियो आहे। ऐं हाणे हिकु थियो आहे, आज़ानूं अचनि पियूं परे परे खां। सो मानी वानी पचाए उनखां पोइ विझी नमाज़ पढ़ंदमि, पोइ वरी तव्हां सां जेको आहे अॻियां छा थी कयां उहो शेयर कंदमि। सुराण बि हाणे अची वई आहे। हिन महिल राति जा थिया आहिनि 8:15, शाम जो लाइट हली वई त ॾाढो उन में थोरो टाइम ज़ाया थी वियो। जेको कुझु मां अञा करणु पई चाहियां उहो कोन करे सघियमि ऐं बंदि बिजलीअ में इहो कमु कयुमि, अटो ॻोहे छॾियो, भाॼी कटी ऐं
कपिड़ा कल्ह धोता उहे वेढ़े रखिया। सो अहिड़ा कम त हाणे शेयर बि नथा करे सघजनि, रोज़ जो कमु आहे इहो, हर वक़्तु कंदा था रहूं। ऐं कुझु अगरि कुझु वीडियोज़ ठाहिण पई चाहियां ऐं कुझु अञा शेयर पई करणु चाहियां त उहो मुंहिंजो रहिजी वियो। सो हिन महिल जेको आहे खाई पी फ़ारिग थी विया आहियूं ऐं मां सोचां थी त टुक जी हिकिड़ी 2 वीडियो ठाहे छॾियां। सो प्लान मुंहिंजो इहो ई आहे। ऐं मां जेके पहिरियों जेके 2 वीडियोज़ ठाहियूं उन में प्लांटर जेको ठाहियो उन मुंहिंजो इलाही सारो टाइम वरितो, उन में मूंखे काफ़ी वक़्तु लॻो। सो ही तव्हांखे यादि आहे मां शेयर कंदी थी रहां, हिन ते मां ही डिफरेंट जेका आहिनि डिज़ाइन सेखारिया आहिनि ऐं मां इहो ई हिन ते ई रिकॉर्ड रखंदी थी वञा पंहिंजो। सो अहिड़े टाइप जूं ई चाहियां थी त हिन महिल हिकिड़ी ठही आहे, 2 ठहियूं, हिकिड़ी 2 वीडियो ठाहे थी छॾियां। ऐं उनखां पोइ अॼु जे व्लॉग में कुझु मां एतिरो जेको आहे घणो कुझु प्रोडक्टिव शेयर न करे सघी आहियां, इन करे मां हिन साॻे व्लॉग खे सुभाणे बि कंटिन्यू कंदसि। सो सुभाणे वरी अंगारे ते मिलूं था। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अंगारो 22 सेप्टेम्बर ऐं राति मूं 2 वीडियोज़ जेके चयूं टुक जूं ठाहियां थी, उन्हनि मां हिकिड़ो हे सेखारियो आहे कटिंग ऐं स्टिचिंग त आसान आहे, हाणे सभिनी खे अची वई हूंदी, ऐं हिकिड़ो ही बॉर्डर ठाहिणु सेखारिया। सो हिननि खे हींअर मां कंप्लीट पई कयां त जीअं हिननि जो पूरो लुक अचे ऐं इन्हनि जो फ़ोटो कढी मां जेके वीडियोज़ अपलोड कंदमि त उन्हनि जे मथां फ़ोटो ॾींदमि, उनखे थंबनेल चइबो आहे। त ही थंबनेल जे लाइ मां ही कंप्लीट पई कयां ऐं हिन महिल ताईं मां ही एतिरा सेखारे चुकी आहियां। ही 6 वीडियोज़ त थी वयूं आहिनि मुंहिंजूं, अपलोड करे छॾियूं आहिनि। ही 2 बाक़ी रहनि थियूं जेके रिसेंटली मूं ठाहियूं आहिनि। ज़ाहिर एडिटिंग थींदी ऐं कमु थींदो। सो हिन महिल 10:30 थिया आहिनि। माई असांजी कमु वारी जेका आहे उहा कमु करे हली वई आहे ऐं मां जेसिताईं उहो कमु पई करे त मूं हिते वेही हिननि खे कंप्लीट करण जी कोशिशि कई। हाणे कंदमि कपिड़ा इस्त्री, छो त अॼु 1 बजे मूंखे घरां वञिणो आहे, 2 बजे आहे डॉक्टर सां अपॉइंटमेंट आखान हॉस्पिटल में। सो पहिरियों कपिड़ा इस्त्री करे वठां, पोइ कंटिन्यू कयूं था अॻियां। कपिड़ा इस्त्री करे छॾिया आहिनि ऐं हिन वॻे जी हिकिड़ी ट्रेजिक स्टोरी आहे, ट्रेजिडी थी वई हिननि कपिड़नि सां। सो मां सोचां थी त इहो बि तव्हां सां शेयर कयां त कॾहिं कॾहिं असां कहिड़ियूं ग़लतियूं कंदा आहियूं। हीउ वॻो मुंहिंजी पुफी मूंखे गिफ्ट ॾिनो ऐं मूंखे ॾाढो वणियो। ऐं कॾहिं कॾहिं ॾिसंदा असां कपिड़ा के गिफ्ट में बि मिलंदा आहिनि त असांखे न वणंदा आहिनि त असां ॿिए कंहिंखे ॾेई छॾींदा आहियूं, पर हीउ मूंखे ॾाढो वणे त मां हीउ पंहिंजे लाइ रखी छॾियो। लास्ट ईयर मां हीउ सिबायो, शर्ट सॼियूं टेलर खां सिबायूं ऐं शलवारूं पाण सिबियूं। सो मां छा कयो, जो शर्ट्स जा सॼा पीसिस टेलर खे ॾेई आहिनि, रवा सॼा खणी मां उन्हनि खे हणाए आयमि ही पटियूं। ऐं हिन में ही डार्क पर्पलिश कलर जेको आहे मूंखे एॾो पियो वणे, ॼमुन जहिड़ो रंग आहे कुझु, त मां उन सां मैच कराए हिन रए खे ॾोरी बि हणाई। सो हाणे लास्ट ईयर त असां किथे वियासीं कोन त मां पातो ई कोन, पियो रहो हिन साल लास्ट ईयर जे एंड में सिबायो, हिन साल सॼो साल किथे न वियासीं, ही पियो रहो। सो हिकिड़े ॾींहं जो मां इस्त्री करे ऐं रए खे मां न इस्त्री कई हिन महिल। हिन महिल तव्हांखे लॻे थो ॾाढो गुंजियल आहे, छो त पोइ बसि मां हिनखे ईअं निपुड़े सिपुड़े उछले छॾियो। रवा जेके आहिनि पटियूं लॻी अची विया त मां उन्हनि खे ईअं जो ईअं रखी छॾियो कबट में, पाइण जी नौबत ई न आई। त हालत इहा आहे त हीउ हुयो शर्ट पीस, हे ॾिसो, हीअ जंहिंखे मां रओ थी चवां, जंहिंखे रए वारे मूंखे सदोरे पाइपिंग बि हणी ॾिनी। एॾो सदमो आहे मूंखे हिन पंहिंजे वॻे जो मां बसि छा ॿुधायां तव्हांखे, मूंखे एॾो वणियो। ही कलर मूंखे ॾाढो वणंदो आहे, हीउ कलर मूंखे ॾाढो वणंदो आहे। ऐं हिन जी जेका बैक हुई एॾो ख़ूबसूरत रेड कलर जो प्रिंट, सत्यानाश थी वियो मुंहिंजे सॼे जोड़े जो। सो इहो आहे शर्ट पीस। हाणे हिन ते कॾहिं ॿी सलवार ऐं रओ वठंदमि ऐं हीअ आहे मुंहिंजी उहा जेको रओ, हुन मां हीअ कमीज़ ठही आई। पोइ हाणे जो पायां पई त हिन ते हाणे रओ कहिड़ो पायां, त रओ ही पातुमि। हीउ ॿिए कंहिं कपिड़नि जे लाइ ठाहियो हो। सो पटी ईअं रेड लॻियल हुअसि त मूं चयो बसि सही आहे, हिन खे बि जेको आहे कुझु पटियूं रेड लॻियल हुयूं त मूं चयो हिन सां हली वेंदो। सो कॾहिं कॾहिं असांखां अहिड़ियूं ग़लतियूं बि थी वेंदियूं आहिनि। हाणे त मां तौबा कई, जो आईंदा मां ॾाढी केयरफुल रहंदसि। खीर वारो ईंदो आहे 11 बजे। सो खीर हिते मां करण लाइ रखियो आहे ऐं हाणे हीअ थां अंदरि कंदसि, टॉल सुकिणो विझंदमि। हाणे मां शेयर कयां थी तव्हां सां हीउ दॿो, छो त हीउ जेको रखियो आहे मूं हुनजो मूंखे कुझु न कुझु त करिणो आहे। ठीकु आहे। सो हीअ आहे अटे जो हिकिड़ो बैग, ठीकु आहे, प्लास्टिक जो बैग आहे जंहिंखे मां उथलाए छॾियो आहे, ॿाहिरियों पासो अंदरि करे छॾियो आहे ऐं हिन अंदरे पासे जो अटो मां चङी तरह आले कपिड़े सां उघी छॾियो आहे। इन दॿे खे कंदासीं असां हिन बैग सां कवर, छो त हिकिड़ी सुठी थुल्ही प्लास्टिक जी शीट आहे।
ऐं मां न पई चाहियां त अखर वखर लिखियल आहिनि, मानियूं छापियल आहिनि, मूंखे सही न पियो लॻे ॿाहिरियों पासो, हालांकि उहो कलर्ड हुयो पोइ बि। अच्छा, असां हिनखे रखंदासीं हीअं जो हिकिड़े पासे ॾांहुं ही थोरो प्लास्टिक वधियल हुजे ऐं ॿिए पासे ॾांहुं घणो वधियल हुजे, ठीकु आहे। पर ही आहे हिनखे लूज़, तंहिंजे करे असां हिनखे वेड़ींदासीं सूतली। ही मां वटि सूतली आहे, असां हिनखे 2-3 वकड़ सूतलीअ जा ॾियूं था त जीअं चाही त नंढो पीस आहे, ठीकु आहे। 2 हिते हेठि ॾींदासीं ऐं 2 हिनखे मथे ॾींदासीं, त जेको ही लूज़ आहे प्लास्टिक उहो पीस बि हिन में वेड़िजी वेंदो ऐं ही हिन जे मथां मज़बूत बि थी वेंदो, ठीकु आहे। सो ही थी विया 2 वकड़, हिनखे असां टाइट ॻंढ ॾींदासीं। वरी ईअं ई असां, अच्छा, इन में असां जेको फोल्ड करिणो आहे असांखे हिन एक्स्ट्रा प्लास्टिक खे, इहा प्लास्टिक जेका वधियल आहे हिनखे फोल्ड करिणो आहे, ठीकु आहे। ऐं वरी हिनखे बि 2 वकड़ ॾियणा आहिनि। इन सां छा थींदो, हिकिड़ो जेको आहे मज़बूत बि थी वेंदो ऐं हिनखे हिकिड़ो बॉर्डर बि अची वेंदो हेठि मथे। ही मुंहिंजा पीसिस आहिनि नंढा नंढा, सो हिन पीस खे असां कयूं था ॻंढ, सही आहे। सो अहिड़नि कमनि में इहो सभु कुझु हली वेंदो आहे। सो हींअर कोशिशि को हर्ज न हूंदो आहे हिन में अगरि असां हिनखे ॻंढ था कयूं। ऐं हाणे असां हिनखे कटींदासीं। सो हीअ असांजो दॿो कवर थी वियो आहे। ठाहिणो छा आहे हिन मां, ॾाढो मज़े जो कुझु ठहंदो, जेको बि ठहंदो, ठीकु आहे। ऐं जेको हीअ अंदरो पासो आहे उन में हीअ असां सभु अंदरि करे छॾींदासीं। थोरो साइड, नंढो साइड जेको आहे अंदरे पासे में अंदरि करिणो आहे। हिनखे रखो हीअं, एक्स्ट्रा हिन जूं हे कटे था छॾियूं जेके वधियल आहिनि, ख़राबु थियूं लॻनि, ठीकु आहे। सो ऐं बाक़ी जेको ही मथो पासो आहे, हाणे हीअ असां हिन जो हेठो पासो कयोसीं। हीअ मां ठाहियो आहे स्टैंड, हिन जे मथां मां रखंदमि प्लांट। तव्हां ॾिसंदव त कीअं थो लॻे, केॾो प्यारो थो लॻे, ठीकु आहे। सो हिन जे मथां ईंदो, हिनखे कुझु बि करण जी ज़रूरत न आहे, छो त असां हिन जे मथां रखंदासीं ठिकर जी प्लेट, नंढिड़ो पाटड़ो, ऐं पोइ असां हिन जे मथां रखंदासीं प्लांट। त हीअ मुंहिंजो प्लांट स्टैंड ठही वियो। ऐं प्लांट हिन ते सेट करण खां पोइ तव्हां सां शेयर थी कयां। हीअ ॾिसो, हिन दॿे खे मां हिन प्लांट जो स्टैंड ठाहियो आहे। हाणे हीअ मुंहिंजो जेको स्पाइडर प्लांट उस में पियो हो त ॾाढो वीचारो एहतिजाज पियो करे, त अजीब थी वियो, सफ़ा सड़े पियो। सो हीअ आहिनि छांव ऐं रोशनीअ जा बूटा, जिन में फुल ब्राइट रोशनी ईंदी हुजे ऐं सुठी हवा लॻंदी हुजे, उस में बि माना एॾो नथा ग्रो कनि। सो हीअ ॾिसो स्टैंड। हाणे हीअ दॿो जेको आहे टीन जो ॾाढो मज़बूत आहे, इहो हिन जो बार खणी थो सघे। ऐं जेका मां हिन जे मथां प्लास्टिक चाढ़ी आहे उहा इलाही जेका आहे थुल्ही ऐं सख़्तु आहे। हिन जे हेठां बि प्लास्टिक वराए छॾी आहे, हिन जे मथां बि। सो पाणी अगरि हिन ते पइजी बि वियो त डायरेक्ट हिन दॿे ते असरु न कंदो। बाक़ी हाणे हिन सॼे रंगीन सेटअप में जेको आहे इहा कुंडी ॾाढी वीचारी मेरी पई लॻे। सो मां कोशिशि कंदमि त हिनखे बि कंहिं महिल मूंखे टाइम मिले त पेंट करे छॾियां। सो जीअं त मूं वटि शयूं उछलण जो रवाजु कोन्हे, तव्हां ॾिसो त इहो दॿो हिकिड़ो ज़्यान थियण वारो सफ़ा ज़ंगजी वियो। ऐं जेको हिन मथां मां प्लास्टिक चाढ़ी आहे, कोई बि शॉपर चाढ़े पियो सघिजे, पर न, हीअ अटे जो जेको बैग हो इहो उअं ई कचिरे में वेंदो आहे। हिनखे मूं यूज़ करे छॾियो। सूतलियूं मां वटि टुकड़ा टुकड़ा हुयूं जेके अक्सर कंहिं सौदनि ते, कंहिं शयुनि ते ॿधिजी ईंदियूं हुयूं, त मां जमा कंदी हुयमि, ठीकु आहे। सो हिकिड़ो टोटली मुफ़्त जो हिकिड़ो ठही वियो असांजो प्लांट स्टैंड। सो अहिड़े क़िस्म जा मज़बूत दॿा। ऐं हिते मां पंहिंजो हीउ रखियो आहे स्टूल। त हाणे अहिड़ा स्टूल रोज़ु रोज़ु किथां ईंदा, त अहिड़ा दॿा त रोज़ु रोज़ु अची था सघनि न, पिया अचनि था घर में। सो हिन जो इहो हिकिड़ो बहितरीनु अॼु जो यूज़ कयो अथमि। हिन महिल थिया आहिनि 12 ऐं मां कपिड़ा इस्त्री करण खां पोइ पंहिंजो सॼो पर्स जेको आहे रेडी करे रखियो आहे। जेके बि कार्ड्स हूंदा मेडिकल जा, या टेस्ट रिपोर्ट्स, या प्रिस्क्रिप्शन्स, पैसा, हर शइ विझी रखी आहे, त जीअं एंड टाइम ते मूंखां कुझु विसिरे न। इहो हमेशह मां कंदी आहियां। पोइ बि इंसान आहियूं, कॾहिं न कॾहिं कुझु विसिरी वेंदो आहे, पर अॼु मां ॾाढी कोशिशि करे ऐं जेको आहे हर शइ पहिरियों खां ई विझी रखी आहे रेडी करे। ऐं हाणे पचाईंदमि मां मानी मंझंदि जी। सुराणे स्कूल वियल आहे, ॿार हुननि जे स्कूल नथा अचनि, पर स्कूल में हुननि खे हाणे घुराइनि था रोज़, त जीअं पंहिंजा बोर्ड्स रेडी रखनि, पंहिंजो कोर्स नोट्स वग़ैरह जेको बि हुननि जो हूंदो आहे उहो कमु कंदियूं। ऐं सुराणे ईंदी 1:30 बजे, मां 1 बजे निकिरी वेंदमि ऐं करीम कराईंदमि, करीम में वेंदमि।
सुराण चाबियूं घर जूं अथसि, लॉक करे वेंदमि घर खे। त मानी मां हाणे 12 बजे पचाए थी छॾियां। राति जो वाङण पचाया, उहे कुझु पिया आहिनि, ऐं कबाब तरींदमि ऐं मानी पचाईंदमि। सुराण जे अचण खां पोइ 3 बजे ईंदी कम वारी माई ॿिया थांव धोइण। सो सुराण पाणी पोयां डील कंदी ऐं इनशाला वरी मां वञण खां पोइ मां 2 कलाकनि जे अंदरि वापसि अची वेंदमि ऐं पोइ वरी कंटिन्यू कंदासीं। ते हॉस्पिटल मां अची वई आहियां ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त अंदरि ताईं गाॾियूं नथी वञी सघनि। डॉक्टर वटां फ़ारिग थी वियमि, अल्हम्दुलिल्लाह सभु टेस्ट सही आहिनि, सिहत बिल्कुलु फस्ट क्लास लॻी पई आहे। इहो सभु अलाह जो करम आहे। सो हाणे वञा थी मां घर। सो ही भरियां थी मां आख़िरी क्लिप अॼु जे हिन व्लॉग जो। ऐं मां 3:30 बजे वापसि आयसि ऐं मूंखे वापसी ते करीम न मिली। वेट करण खां पोइ गर्मी शदीद हुई त मां रिक्शा में हली आयमि। ऐं आदत आहे मूंखे रिक्शा में जेको आहे ट्रेवल करण जी, इन करे मूंखे कोई फ़र्क़ु नथो पए। बसि गर्मी हुई थोरी, त बसि अखियुनि में कुझु तपिश महसूसु पई थिए। सो 5 बजे लाइट हली वेंदी आहे। हिन महिल थिया आहिनि पूरा 6। हाणे लाइट आई आहे। टॉर्च खे मूं ऑफ करे चार्ज करण लाइ हयो आहे। ऐं मां पचायां थी चिकन जो बोड़, सिंपल सिंधी बोड़ जेको असां पचाईंदा आहियूं, पटाटा ऐं गोश्त रस वारो चिकन जो बोड़, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ अटो ॻोहे रखियमि हिन बंदि बिजलीअ में, नमाज़ पढ़ियमि, बोड़ अधु रधो थी वियो आहे, तक़रीबन पची रहियो आहे। सो इहा आहे मुंहिंजी अॼु जे ॾींहं जी कारकर्दगी। ऐं कल्ह राति जो देरि सां थी मीटिंग असांजी कॉलोनी जी यूनियन जी, उन मां न वञी सघी हुयमि। त हाणे सोचां थी त बोड़ खे दम ॾेई, ऐं उहा जेका असांजी हेड आहे लेडीज़ विंग जी, उहा हिते ॿाहिरि वेहंदी आहे पंहिंजे घर जे साम्हूं शाम जो। सो मुंहिंजे घर खां 2-3 घर छॾे हुनजो घरु आहे, त उन सां बि वञी मुलाक़ात करे अचां त कहिड़े सिलसिले में मीटिंग थी, छा थियो। छो त बहरहाल उखरीअ में मथो विधो आहे त मोहरियूं त खाइणियूं पवंदियूं, टाइम ॾियणो पवंदो आहे, हाणे कमु करिणो पवंदो। ऐं सभु जेको आहे फ़ी सबीलिल्लाह फ्री आहे, वॉलंटियरली आहे। छो त इन में कोई पघारूं न आहिनि, कुझु बि न आहे। हिते असां वटि कॉलोनी में वठंदा आहिनि 1500 रुपया हर घर खां। त उन में जेको आहे उन 1500 में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सफ़ाई सुथराई, मेंटेनेंस सॼी कॉलोनी जी, कैमरास लॻल आहिनि, ऐं चौकीदार आहे, गार्ड आहे, प्लांट्स हणाया अथनि, वण पोखराया अथनि, पूरी बाउंड्री आहे, उन बाउंड्री सां गॾु गॾु वण पोखराया अथनि। सो बहरहाल उन में असां उहे माण्हू जिन खे ख़िदमत ख़ल्क़ जो शौक़ु हुजे, जीअं असांजो हीउ नंढो घरु पंहिंजो आहे, सॼो ॾींहुं संभालियां थी, ईअं ई कॉलोनी बि असांजी पंहिंजी आहे। हिन में असां सभिनी खे मिली जुली कमु करिणो आहे। सो हिन बोड़ खे दम ॾियण खां पोइ ॿाहिरां जो चकर हणी ईंदमि। सो अॼु जो व्लॉग हिते थी ख़तमु कयां। हीउ मुंहिंजो हुयो मंडे ऐं ट्यूसडे जो व्लॉग। सो इनशाला सुभाणे वेनसडे ते वरी ॾिसंदासीं त मां छा थी कयां, कहिड़ो मुंहिंजूं एक्टिविटीज़ थी रहनि, कहिड़ो कमु थो रहे, त उहो मां तव्हां सां वरी इनशाला शेयर कंदमि। तेसिताईं अला वाहे।